العظيم وبلغنا رسوله النبي الأمين الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. صدیق اخس حسن کمال محمد صلی اللہ علیہ وسلم رضی اللہ عنہ فاروق ذل جاہو جلال محمد عثمان ضیائے شم جمال محمد حیدر بہار باغو خصال محمد اسلام امام اطاعت خلفاء راشدین ایمان محبت آل محمد صلی اللہ تعالی علی محمد رضوان اللہ تعالی علیہم اجمعین. بندے پروردگارم امت احمد نبی دوست داری چہار و یارم تابع اولاد علی مذہبی حنفی دارم ملت حضرت خلیل خاک پائے غوث اعظم زیر سایہ ہر ولی. ان اللہ و ملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما. الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ الصلاۃ والسلام علیک یا حبیب اللہ الصلاۃ والسلام علیک یا رحمۃ للعالمین وعلی آلک واصحابک اجمعین. اللہ رب العزت حمد و ثنا حضور نبی مکرم شفیع امم رحمت دو عالم یتیمن جو یار غریبن جو غمخوار جناب محمد مصطفیٰ احمد مجتبیٰ صلی اللہ علیہ وسلم جے ذات گرامی تے ہدیہ درود شریف پیش کرن کا بعد مجھا نہایت واجب الاحترام عزیز و دوست و دا بھائرو اے طلباء گرامی السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. ناظرین و سامعین کرام کہ اللہ سبحانہ و تعالیٰ جے ایک آیہ کریمہ جے تلاوت جو شرف حاصل کیو کہ رب سبحانہ و تعالیٰ ان آیہ کریمہ میں فرمایو قالوا انا تطیرنا بکم لئن لم تنتہوا لنرجمنکم وَلَيَمَسَّنَّكُم مِّنَّا عَذَابٌ عَلِيمٌ. سورہ یاسین شریف جی آیت نمبر 18 آئے ऐं वरी आयत नंबर 19 में अल्लाह फरमायो क़ालू ताइरुकुम मअकुम अइन ज़ुक्किरतुम बल अंतुम क़ौमुम मुसरिफ़ून. इन ॿिन्ही आयतुनि में अल्लाह सुब्हानहु व तआला अंबिया किराम जो के हिकु ॻोठ हुयो ख़ासि ऐं हिकु ख़ासि ॻोठ ॾे जॾहिं रब सुब्हानहु व तआला ॿ नबीअ मोकिलिया वरी उन खां बाद में टियों बि मोकिलियो
त उन ॻोठ वारनि उन नबीअ जी उन ॻोठ मां मुराद कहिड़ो आहे, त उलमा किराम फरमाइनि था कि हक़ीक़त इहा आहे कि उन ॻोठ जो नालो ऐं उन ॻोठ जी तइयीन ख़ुदि क़ुर पाक कोन फरमायो आहे। तो बहर सूरत जॾहिं उहो अलाह जो पैगाम अलाह जे नबीअ वञी करे उते पहुचायो त उन खां बाद में उन ॻोठ वारनि पंहिंजे उन नबीअ खे उन जी तक़ज़ीब कई, मआज़ अल्लाह उन खे कूड़ो चयो। त उन्हनि नबियनि चयो कि वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन, असांजे मथां त सिर्फ़ु पैगाम पहुचाइणु असांजी ज़िमेदारी हुई। असांजे मथां सिर्फ़ु एतिरो फ़र्ज़ु हुयो कि असां अलाह जो पैगाम अची करे तव्हां ताईं पहुचायूं ऐं उहो रब जो पैगाम अची करे तव्हां ताईं पहुचायोसीं। बाक़ी अॻिते हाणे मञणु ऐं न मञणु, ईमान आणणु न आणणु, इहो तव्हांजो कमु आहे। असां त पंहिंजो ज़िमो ऐं पंहिंजो फ़र्ज़ु निभायोसीं। उन खां बाद में मुफ़स्सिरीन किराम फरमाइनि था कि जॾहिं उन ॻोठ वारनि ते रब सुब्हानहू व तआला मींहुं वसाइणु बंदि कयो त उन ॻोठ वारनि उन नबियनि खे चयो कि इन्ना ततयरना बिकुम, बेशक असां तव्हां सां तव्हांजे ज़रिए बदफ़ाली वरिती। मतिलबु कि तव्हां इन ॻोठ में आयो, तव्हां अलाह जा नबी आहियो, मआज़ अल्लाह तव्हां अची करे पंहिंजी तबलीग शुरू कई ऐं तव्हांजे बदफ़ाली जे करे ऐं तव्हांजे नुहूसत जे करे मआज़ अल्लाह रब सुब्हानहू व तआला असांजे मथां बारिश वसाइणु बंदि करे छॾियो। लइल्लम तंतहू लनरजुमन्नकुम वलयमस्सन्नकुम मिन्ना अज़ाबुन अलीम, जेकॾहिं तव्हां इन तबलीग खां न रुकजंदव ऐं तव्हां उन खां हटी न वेंदव तो असां ज़रूरु तव्हांखे पथरनि सां संसार कंदासीं ऐं तव्हांखे दर्दनाक अज़ाब ऐं तकलीफ़ ऐं मुसीबत पहुचाईंदासीं। तो उन नबियनि चयो कि क़ालू त्वाइरुकुम मअकुम, कि ऐं ज़ालिमो असां त तव्हां वटि अल्लाह जो पैगाम खणी आयासीं ऐं जॾहिं तव्हां कुफ़ुर कयो तो तव्हांजे कुफ़ुर जे सबबु इहा तव्हांजे मथां रब सुब्हानहू व तआला तव्हांजो कुफ़ुर जे नहूसत जे करे इहा बदफ़ाली तव्हांजे करे आई आहे कि जेका सो तव्हां जेकॾहिं नसीहत क़बूल कयो हा ऐं तव्हां ईमान आणियो हा तो तव्हां मोमिन बणिजी वञो हा। पर जॾहिं तव्हां कुफ़ुर कयो, तव्हां नबियनि खे कूड़ो चयो, तव्हांजे करे ई बदफ़ाली आई, नुहूसत आई। तो इन जे करे ऐं वधीक अञा ईमान आणण जे बजाए तव्हां असांखे धमकियूं ॾेई रहिया आहियो। बल अंतुम क़ौमुम मुसरिफ़ून, बल्कि तव्हां हिकु अहिड़ी क़ौम आहियो जेको हद खां वधीक लंघंदड़ क़ौम आहियो। बहर सूरत इन आय करीमा में, इन ॿिन्ही आय करीमा में अल्लाह सुब्हानहू व तआला खे बदफ़ाली वठण जो ऐं न वठण जो जेका सो ज़िक्र कयो आहे कि इन मां मालूम थियो कि बदफ़ाली ये जेका सो आहे या इहा नुहूसत जेका सो आहे उहा गुनाहनि जे सबबु ईंदी आहे, हद खां वधीक लंघण जे करे ईंदी आहे। ऐं इहा जेका बदफ़ाली जंहिंखे नुहूसत पाण चवंदा आहियूं उहा जेका सो आहे अल्लाह जी ज़िक्र सां दूरि थी वेंदी आहे। जंहिं घर में नाफ़रमानी हुजे, अल्लाह जो ज़िक्र न हुजे, रब जे क़ुरान जी तिलावत न हुजे, जंहिं घर में नाफ़रमानी हुजे तो उन घर में नुहूसत पैदा थींदी आहे। ऐं जंहिं घर में रब सुब्हानहू व तआला जी ज़िक्र हुजे ऐं जंहिं घर में रब सुब्हानहू व तआला जो क़ुरान जी तिलावत हुजे ऐं नमाज़ हुजे, अल्लाह सुब्हानहू व तआला उन घर मां नुहूसत खे दूरि करे छॾींदो आहे ऐं उन घर में रब सुब्हानहू व तआला रहमत ऐं रहमत वसाए छॾींदो आहे। बार सूरत इहो कुझु बदफ़ाली ऐं नेकफ़ाली जे मुतालिक़ असीं नुहूसत जे मुतालिक़ कुझु अहादीस मुबारका तव्हांजे साम्हूं बयानु कंदासीं कि हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे
अहादीस मुबारका जी रोशनीअ में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अव्हांखे बख़ूबी मालूम आहे कि ही महीनो के माहे सफ़र जेका सो आहे अचण वारो आहे ऐं माहे मुहर्रमुल हराम मुंहिंजे ख़्याल में या तो पूरो थी चुको आहे या कुझु हिकु ॿ ॾिहाड़ा अथसि उन खां बाद में सफ़र जो महीनो शुरू थी रहियो आहे। ऐं सफ़र जे महीने खे जेका सो आहे माण्हू ॾुखनि मुसीबतुनि ऐं दर्दनि जो महीनो कुझु माण्हू सम्झंदा आहिनि ऐं कुझु माण्हू सम्झंदा आहिनि कि माहे सफ़र जेका सो आहे नहूसत वारो महीनो आहे। तो अहादीस मुबारका जी रोशनीअ में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुबारका जे रोशनीअ में कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि नेक फ़ाली ऐं बदफ़ाली कंहिं बि शइ में कोन आहे, नहूसत कंहिं बि शइ में कोन आहे। जेकॾहिं नहूसत हुजे हा तो टिनि शयुनि में हुजे हा, उहो टे शयूं बाद में बयानु कंदासीं कि कुझु अहादीस मुबारक रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो बदफ़ाली ऐं नेक फ़ाली जे मुतलिक़ अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि ला तीरत व खैरुहा अल्फ़ाल क़ालू व वाल फ़ालु क़ाल लिकलिमत सालिहा यस्माउ अहदुकुम औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि बदफ़ाली कंहिं बि शइ में कोन आहे, यानी नहूसत जंहिंखे सवले सिंधीअ में चऊं नहूसत, यार हे त बुरो माण्हू आहे, हे जेका सो मोह चढ़ी वियो, हाणे असांजो कमु ई न थींदो, फ़िलाणो बुरो आहे, छलन इहो जेका सो मोह चढ़े पोइ त कोई कमु ई न थींदो आहे, या फ़िलाणो ॻोठु या फ़िलाणो मामिलो जेका सो आहे उहो मोह चढ़ी वियो त असांजो कमु न थींदो। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेका सो आहे बदफ़ाली कंहिं बि शइ में कोन आहे। ऐं अहले अरब जेका कंहिं कम जे जॾहिं वेंदा हुया त उन वक़्तु कंहिं पखीअ खे उॾाईंदा हुया त उहो पखी जेकॾहिं सॼे तरफ़ उॾरंदो हुयो त सम्झंदा हुया कि हाणे असांजी इन कम में कामयाबी थी वेंदी, खॿे तरफ़ उॾरंदो हुयो पोइ चवंदा हुया त हाणे असांखे नाकामी मिलंदी। तो इन जे करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि नेक फ़ाली ऐं बदफ़ाली कंहिं बि शइ में कोन आहे। ऐं उन खां बाद में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेका सो आहे सुठा अल्फाज़ ऐं सुठियूं ॻाल्हियूं जंहिंमां तव्हां ॿुधो कि उहे सुठा मामलात ऐं सुठा लफ़्ज़ या सुठा वज़ीफ़ा उहे तव्हांजी ज़ुबान ते हुजणु घुरिजनि। बाक़ी उन खां अलावा बदफ़ाली या नेक फ़ाली कंहिं बि शइ में कोन्हे। ऐं ॿिए हदीस में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि ला अदवा वला तीरत वला हामत वला सफ़र व फिर मिनल मजज़ूम कमा तफ़िर मिनल असद औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि कुझु माण्हू कि इहो सम्झंदा आहिनि कि हिकु शख़्स बीमार आहे, उन जी बीमारी अची करे असां उन जी भिक में असांखे न वेहणु घुरिजे। जेकॾहिं असां उन जी भिक में वेहंदासीं त उन जी बीमारी अची करे असांखे लॻंदो। त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि बीमारी हिकु शख़्स मां उॾरी करे ॿिए शख़्स खे कोन लॻंदो आहे। ऐं उन खां बाद में फरमायूं कि न पखी जो उॾरणु सॼे तरफ़ या खॿे तरफ़ इन जो को बि कंहिं शइ सां कामयाबी या नाकामी सां को बि वास्तो कोन्हे। या कंहिं शख़्स उल्लू ॾिठो त उनखे फरमायूं कि हाणे इहा बदफ़ाली जी निशानी आहे, नहूसत जी निशानी आहे। तो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन में का बि नहूसत न आहे। ऐं जेका सो आहे सफ़र का बि शइ न आहे, यानी सफ़र महीने के इन मां कुझु उलमा किराम फरमाईंदा कि मां इहे सफ़र खे माण्हू नहूसत वारो सम्झंदा हुया। तो फरमायूं कि माहे सफ़र में का बि नहूसत न आहे। ऐं लेकिन उन जे बावजूदि कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अहादीस मुबारका में कि एहतियात जो तालीम ॾींदे असां उम्मत खे इहो फरमायूं कि जेको कोढ़ जो बीमार हुजे उन कोढ़ जी बीमारीअ खां ईअं भॼो जीअं तव्हां शींहं खे ॾिसी करे भॼंदा आहियो।
तो इन मां उलमाए किराम फरमाइनि था कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं फरमायो कि मरीज़ ऐं मर्ज़ ऐं बीमारी उॾरी करे कंहिं ॿिए ताईं कोन पहुचंदो आहे, कंहिं ॿिए खे कोन लॻंदो आहे, पर कोढ़ जी बीमारी खे तव्हां ॾिसो, जंहिंमें कोढ़ जी बीमारी आहे उनखे ॾिसी करे तव्हां ईअं भॼो जीअं शींहं खां भॼंदा आहियो। तो इन मां उलमाए किराम फरमाइनि था कि नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे जेका सो आहे एहतियात जो दर्स ॾेई रहिया आहिनि। ईअं न कि तव्हांखे मुकमल लापरवाही इख्तियार करिणो आहे। एहतियात जो कुझु बि तव्हांखे उन में अल्लाह रब सुब्हानहू व तआला जी ज़ात गिरामी ते तवक्कुल ऐं भरोसो बि करणु घुरिजे, पर उन जे बावजूद एहतियात खे ज़रूरु तव्हां इख्तियार कयो। एहतियात जो तालीम ॾेई रहिया आहिनि कि कोढ़ जी बीमारी खे ॾिसो त उन खां ईअं भॼो जीअं तव्हां शींहं खां भॼंदा आहियो। ऐं ॿिए हदीस मुबारक में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु आराबी यानी हिकु ॻोठाणी शख़्स अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु ऊठ आहे, उहो ऊठ बयाबान में या रेगिस्तान में चरंदो आहे ऐं उन ऊठ जो मामिलो ईअं आहे कि जीअं हिरण खे का बीमारी न हूंदी आहे, उहो बिल्कुलु साफ़ ऐं सुथरी हूंदी आहे, ईअं ऊठ बि बयाबान में ऐं रेगिस्तान में चरंदो आहे, उनखे का बि बीमारी न लॻंदी आहे, पोइ न लॻल हूंदी आहे। उहो ऊठ मुकमल बीमारियुनि खां पाक हूंदो आहे, पर जॾहिं उहो ऊठ ख़ारिश वारे ऊठ सां मिलंदो आहे त उन ख़ारिश वारे ऊठ सां मिलण जे करे उनखे बीमारी, ख़ारिश वारी बीमारी उन ॿिए ऊठ में, जंहिं ऊठ में ख़ारिश वारी बीमारी न हुई, उनखे बि उन ख़ारिश वारे ऊठ में मेलाप जे करे उनखे उहा बीमारी लॻी पई। तो रसूल करीम सल्लल्लाहु लॻंदी आहे, तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन आराबी ऐं ॻोठाणे शख़्स खे फरमायो, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चलो कि पहिरियों जेको ऊठ हुयो जंहिंखे ख़ारिश जी बीमारी लॻल हुई, ऐं ॿियो उहो ऊठ हुयो जंहिंखे का बि बीमारी ख़ारिश जी कोन लॻल हुई, त पोइ जेको पहिरियों ऊठ जंहिंखे ख़ारिश जी बीमारी लॻल हुई, त उनखे ख़ारिश जी बीमारी कंहिं ॾिनी? पहिरें, चलो ॿिए ऊठ खे त पहिरें ऊठ सां मेलाप जे करे ख़ारिश जी बीमारी थी वई, तो पहिरें ऊठ खे ख़ारिश जी बीमारी कीअं लॻी, किथां आई? तो इन मां इहो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक में दर्स ॾेई रहिया हुया कि बीमारी जेका सो आहे इहा अहिड़ी का शइ कोन्हे जो उॾरी करे हिकु शख़्स मां ॿिए ॾांहुं अचे। तो इन जे करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जीअं पहिरें ऊठ खे ख़ारिश जी बीमारी या बीमार रब कयो, तीअं जेका सो आहे ॿिए ऊठ खे बि बीमार, ख़ारिश वारी बीमारी में मुब्तला अल्लाह सुब्हानहू व तआला जी ज़ात गिरामी कयो। तो इन मां हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब सुब्हानहू व तआला जी ज़ात गिरामी ते तवक्कुल ऐं भरवसे जो दर्स ॾेई रहिया आहिनि कि बीमारी अहिड़ी शइ न आहिनि जो उॾरी करे ॿिए तां लॻे। ऐं पहिरीं हदीस में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि कोढ़ जी बीमारी जेको आहे, उन कोढ़ जी बीमारीअ खां, बीमार खां ईअं भॼो जीअं तव्हां शींहं खे ॾिसी करे भॼंदा आहियो। तो इन मां हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे एहतियात जो तालीम ॾेई रहिया आहिनि कि ईअं न आहे कि जेको बि बीमार हुजे तव्हां उन जी भिक में या उन जेका सो आहे उन जे बावजूदु तव्हांखे एहतियात ज़रूरु करिणो आहे, एहतियात जे दामन खे न आहे छॾिणो। ऐं उलमाए किराम फरमाइनि था, ॿी ॻाल्हि, पहिरीं ॻाल्हि त इहो आहे कि इन हदीस मां जेका सो आहे उन्हनि खे दर्स, एहतियात जो दर्स ॾेई रहिया आहिनि। पोइ उलमाए किराम फरमाइनि था कि इन हदीस मां दर्स हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॾेई रहिया आहिनि जंहिंजो रब सुब्हानहू व तआला जो ज़ात जे मथां मुकमल पुख़्ता भरवसो न हूंदो। जेके आम मोमिन हूंदा आहिनि या आम मुस्लमान हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ इहो हुकुम आहे कि तव्हां कोढ़ जी बीमार खां ईअं भॼो जीअं शींहं खे ॾिसी करे भॼंदा आहियो, पर ख़वास जे लाइ
ऐं जेका सो आहे ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जी ज़ात जे मथां तवकुल ऐं भरवसे खे ऐं जीअं ॿिए हदीस मुबारक में अचे थो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि कोढ़ जी बीमारी कोढ़ जी जंहिंखे बीमारी लॻल हूंदी आहे तो अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन कोढ़ जी बीमारीअ खे पाण वटां कोन घुरायो ऐं उन खे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां जेका सो आहे हथ बि बैत जे लाइ न वरितो बल्कि ज़ुबानी उन खे फरमायाऊं कि तो अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के कोढ़ जी बीमारी जे लाइ कि मूं अॻोड़े अर्ज़ु कयो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन जंहिंजो अल्लाह सुब्हानहू व तआला जे मथां मुकमल या पुख़्ता यकीन न हूंदो आहे तवकुल न हूंदो आहे उन जे लाइ अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो दर्स ॾेई रहिया हुया कि कोढ़ जी बीमारी जो जंहिंखे लॻल हूंदी आहे उनखे ईअं जेका सो ड्रिजो ऐं उन खां ईअं भॼो जीअं तव्हां शींहं खां भॼंदा आहियो। ऐं ॿिए हदीस मुबारक में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोढ़ जी बीमारी खां हथ में मिलाए करे उन खां मुसाफ़ो बि न कयो ऐं उन खां हथ में मिलाए करे ऐं उन खां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैत बि न वरितो बल्कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ुबानी उन खां बैत वठी करे उन खे वापसि करे छॾियाऊं। ऐं ॿिए हदीस मुबारक में अचे थो पियो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कोढ़ जी बीमारी वारे शख़्स खे घुरायो ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे पाण सां गॾु विहारियो ऐं विहारण खां बाद में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे पाण सां गॾु खाधो खारायो ऐं उन खे पाणी पीआरियो। तो इन मां के उलमाए किराम फरमाइनि था कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन तर्ज़ अमल मां इहो साबित थी रहियो आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस मुबारक मां दर्स ॾेई रहिया आहिनि कि का बि शइ रब सुब्हानहू व तआला जी इजाज़त खां सवाइ उहो तोड़े जो उहा का बीमारी हुजे कोढ़ जी बीमारी हुजे या जेका बि बीमारी हुजे रब सुब्हानहू व तआला जी इज़्न खां सवाइ अल्लाह जे अमर खां सवाइ का बि शइ ॿिए ताईं वञी मुतादी कोन थींदी आहे ॿिए ताईं वञी करे कोन लॻंदी आहे जेसीं ताईं अल्लाह सुब्हानहू व तआला जो अमर थिए तेसीं ताईं का बि शइ जेका सो आहे तो इन में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन खे पाणी पीआरियो ऐं उन खे पाण सां गॾु विहारियो ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उलमाए किराम फरमाइनि था इन में इन हदीस मुबारक में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके मुकमल ख़वास मुस्लमान ऐं मोमिनीन आहिनि उन्हनि खे जेका सो आहे दर्स ॾेई रहिया आहिनि तवकुल ऐं रब सुब्हानहू व तआला जे मथां मुकमल पुख़्ता यकीन ऐं मुकमल तवकुल ऐं भरवसे जो दर्स ॾेई रहिया आहिनि कि रब सुब्हानहू व तआला जी ज़ात जे मथां तव्हांखे भरवसो रखणु घुरिजे। अल्लाह सुब्हानहू व तआला जी ज़ात खां जेका सो आहे भरवसो तव्हांखे टोड़णु न घुरिजे। ऐं अवाम जे लाइ इहो आहे कि जीअं अॻोड़े मां हदीस बयानु कयोसि जंहिंजो रब जे मथां कामिल यकीन या कामिल भरवसो न हूंदो आहे ऐं जेके ख़वास मोमिन आहिनि उन्हनि जे लाइ इहो हदीस मुबारक आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तवकुल ऐं रब जी ज़ात जे मथां भरवसे जो ऐं यकीन जो अल्लाह जी ज़ात जे मथां यकीन हुजे त पोइ का बि बीमारी या का बि शइ कंहिं खां मुतादी थी करे कंहिं ॿिए ताईं न ई पहुचंदी। ऐं आख़िरी रिवायत पेश करे मां पंहिंजी जॻह वठंदुसि। हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि काई बि शइ में का बि नहूसत न हूंदी का बि बदफ़ाली या नेकफ़ाली कंहिं बि शइ में न हूंदी। हा हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि नहूसत ऐं बदफ़ाली जेकॾहिं कंहिं शइ में हुजे हा त उहो टिनि शयुनि में हुजे हा। नंबर 1 घोड़े में हुजे हा ऐं नंबर 2 औरत में हुजे हा ऐं नंबर 3 घर में हुजे हा। तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जॾहिं ऐं तो उलमाए किराम इन हदीस मुबारक जा
कई मतिलब बयानु कया आहिनि। उन्हनि मंझां मक़सद ऐं मतिलब इन हदीस मुबारका जा शारीन हदीस बयानु फरमाया आहिनि। मां अव्हां जे साम्हूं बयानु कयां थो कि शारीन हदीस बयानु कनि था कि इन जो मक़सदु इहो आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेकॾहिं बदफ़ाली ऐं नहूसत कंहिं बि शइ में न ई हूंदी, जेकॾहिं बदफ़ाली ऐं नहूसत कंहिं शइ में हुजे हा त उहो टिनि शयुनि में हुजे हा। नंबर 1 के औरत में, घोड़े में ऐं घर में। तो फलिहाज़ा जॾहिं बदफ़ाली ऐं नहूसत कंहिं शइ में बि नाहे तो इन टिनी शयुनि में बि बदफ़ाली ऐं नहूसत कोन आहे। ऐं ॿियो उलमाए किराम बयानु फ़रमाइनि था इन हदीस जो मतिलबु इहो बि थी सघे थो कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि नहूसत कंहिं बि शइ में ऐं बदफ़ाली कंहिं बि शइ में न हूंदी मगर टिनि शयुनि जे, उहे टे शयूं इहे आहिनि औरत ऐं घोड़ो ऐं घर। तो उलमाए किराम फ़रमाइनि था कि औरत जी नहूसत ऐं बदफ़ाली इहा आहे कि उहा पंहिंजे मुड़ुस जी नाफ़रमान हूंदी आहे ऐं पंहिंजे मुड़ुस जे जेका सो फर्मा बरदार ऐं इताअत में न ई हूंदी ऐं उन खां अलावा पंहिंजे घर में झेड़ो कंदी आहे, झगड़ो कंदी आहे, ज़ुबान हलाईंदी आहे। इहा औरत जी जेका सो नहूसत आहे ऐं बदफ़ाली आहे। ऐं घोड़े जी बदफ़ाली इहा आहे कि उलमाए किराम फ़रमाइनि था कि उहा घोड़े जो सरकश हुजणु ऐं घोड़े जो पंहिंजे मालिक जे मथां सुवारी करणु न ॾियणु, तो इहा घोड़े जी बदफ़ाली थी सघे थी। ऐं घर जी बदफ़ाली इहा आहे कि घर अल्लाह जी मस्जिद खां एतिरो परे हुजे तो उन घर ताईं रब सुभाणे व तआला जो आज़ान जो आवाज़ न पहुचे ऐं उन घर ताईं कि उन घर में अल्लाह जो ज़िक्र न कयो वञे, उन घर में नमाज़ न पढ़ी वञे। तो हुज़ूर उलमाए किराम फ़रमाइनि था कि इन हदीस जे तहत उहा बि घर नहूसत वारी आहे जंहिंमें न अल्लाह जो ज़िक्र हुजे, न अज़ान जो आवाज़ पहुचे ऐं न उन घर में का रब सुभाणे व तआला जी नमाज़ पढ़ी वञे। इन करे उलमाए किराम फ़रमाइनि था कि मुस्लमाननि खे ऐं मोमिननि खे घुरिजे त नफ़िल नमाज़ पंहिंजे घरनि में अदा कनि, बाक़ी जेके नमाज़ूं आहिनि उहे अची करे मस्जिद में अदा कनि। अल्लाह सुभाणे व तआला का दुआ है कि वो करीम रब असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।